Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. पूरे मुल्क जियां नसीराबाद में भी शिकागो जे शहीदन के भेटा पेश करण लाइ एक वडी रैली कढी वई आहे। पोरियत अगवान अवामी वर्कर्स पार्टी जा अगवान नारी जमहूरी महाज जी अगवान औरतूं अगवानी करे रहियूं आहिनि। असीं खाइन पुछा कंदासीं त अॼो के ॾींहं ते कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था। शिकागो में मज़दूरनि शहादत माणी ऐं सिर्फ़ु इन जे करे त जीअं मज़दूर पंहिंजो हक़ वठे, मज़दूर सुखियो थिए। पर अॼु जॾहिं हीअ हालतूं ॾिसूं था 1886 खां अॼु ताईं त उहे असांखे मज़दूर जूं हालतूं बिल्कुलु तबाह नज़र अचनि थियूं। ओड़ियूं बि कोन्हनि जेकी अॼु खां 150 साल अॻु हुयूं। असां इन जिदोजहद में अॼु बि आहियूं त असां पंहिंजा हक़ वठूं। इन जे करे असां अॼोके ॾींहं खे यादि करियूं था, पोरियतनि जे ॾींहं खे यादि करियूं था, पोरियत प्रचार करियूं था। अॼोको ॾिहाड़ो उन्हनि शहीदनि खे भेटा पेश करण जो मुंहिंजे नज़र में या बुनियादी तौर ते उहो ई आहे त उन ई जदोजहद खे पंहिंजो कजे, छो जो इस्तेसाल, बर्बादी, बेरारवी, सभई अणबराबरियूं उन सूरत ऐं उन नहज में अॼु बि सिंध ऐं पाकिस्तान में मौजूद आहिनि। अॼोको ॾींहुं असांजी ॿधी जो ॾींहुं आहे, असांजी उम्मीद जो ॾींहुं आहे। ऐं अहिड़े नमूने सां सिंध जे अंदरि राइस मिल जे मज़दूरनि सां बि हिन वक़्तु जबुर थी रहियो आहे। मौजूदा न्यू लिबरल हुकूमत न्यू लिबरल पॉलिसियुनि ते तेज़ी सां अमल दरामद कराईंदे, जंहिं तेज़ी सां महांगाई पई करे। अॼोकी रैली जेके आहे उनखे यादि कंदे महांगाई, बेरोज़गारी ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ हिकु दफ़ो वरी मज़दूरनि में उहा उमेद पैदा करणा त असां जेकॾहिं गॾु थियूं त असां कामयाब थी सघूं था। अॼु बि मज़दूर पंहिंजे कुलनि ते तगारी खणे थो, अॼु बि पोरियो करे थो। हुन लाइ मोकल कोन्हे। मोकल वरी बि उन सनतकार लाइ आहे, मोकल वरी बि उन कामोर लाइ आहे जेको पहिरीं में मज़दूरनि जे ॾींहं जे वक़्तु मोकलूं खाए थो। पर जेको पोरियत आहे उन लाइ मोकल अॼु कोन्हे का। हिन रैली निकिरण जो मक़सदु इहो आहे त दुनिया जे पूरनि मज़दूरनि खे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।